कहाणी उहा भॼी ऐं भुरी तो उन ॾींहुं बि पियो हो जंहिं ॾींहुं हुन आख़िरी तंज़ कंदे कॉल डिस्कनेक्ट कई हुई। हुनखे महसूसु थियो त हुन रुॻो कॉल न पर रिश्ते जे ॿधल डोर खे बि कॉल जीअं कटे छॾियो आहे। मुफ़लिसी कारण टोक तंज़ ऐं मेणा त ज़िंदगी भर हुनजो मुक़दर बणियल रहिया, पर हुनजी कयल तंज़ हुनजी रूह खे हंधा हंधा उडेड़े छॾियो। हू पंहिंजे मयारनि ते पूरो न लहण जो जवाज़ ॼाणाए हुन खां दूरि हली वई। उन ॾींहुं हुनखे पहिरियों दफ़ो चांदीअ जी चमक जी ख़बर पई। सोन ते कीअं सीण मटाइबा आहिनि, सा ॻाल्हि हिनखे उन ॾींहुं सम्झ में आई। ज़िंदगी में पहिरियों दफ़ो हुन जा पेर थिड़िया हुआ। हिन पैसे खे पंहिंजी राह में रुकावट सम्झो। उन ॾींहुं हिनखे पैसो प्यार खां वधीक ताक़तवर महसूसु थियो। न त हू मोहबत खे दुनिया जी मज़बूत तरीन शइ सम्झंदो हो। उहे ॾींहुं हुनजी मुआशी तौरु कंगालपणे जा ॾींहं हुआ। उन्हनि ॾींहंनि में एतिरी तेज़ीअ सां हुनजा खीसा बि ख़ाली कोन थिया जेतिरी तेज़ीअ सां हीअ रिश्तनि नातनि ऐं दोस्तनि खां ख़ाली थींदो वियो। तॾहिं हिनखे उर्दू जो हिकिड़ो शेर यादि आयो, मेरी जेब में ज़रा छेद क्या हुआ, सुकून से ज़्यादा रिश्ते सुर्ख़ हो गए। हीअ आस पास जे केतिरनि ई शनास शख़्सनि लाइ सिर्फ़ु फ़ोन करे अजनबी बणिजी वियो, जो ई आम रवाजी माण्हुनि जी माया गॾु करण वारी डोड़ में उन सां गॾु शामिल थी न सघियो। हीअ समाज में शायदि को ख़ासि मक़ाम उन करे बि हासिल न करे सघियो जो ही मोहबत खे मिल्कियत खां मथां सम्झंदो हो, पर गुरबत त हुन खां मोहबत बि खसे वरिती हुई। हुन जॾहिं मोहबत खे बि बाज़ार में वखर वांगुरु विकामजंदे ॾिठो त हुनजी दिलि चाहियो त नोट छपींदड़ सभिनी मशीननि खे भञी भोरा भोरा करे छॾे। जॾहिं हुनजी आस पास माण्हुनि मां अहसासु अणलप थींदे वियो। दौलत जी धुंध में विञाइजी वियल केतिरनि ई वाक़ुफ़कार माण्हुनि जा चहिरा सुञाणप लाइक़ु न रहिया। मिल्कियत जी लालच सबबु माण्हुनि मां माण्हू मोकिलाए वियो। तॾहिं हिन सोचियो, छा काइनात जी अहिड़ी का कुंड बाक़ी बची आहे जंहिंमें उहे माण्हू केवल सुकून वठी सघनि जिन लाइ पैसे खां वधीक प्यार आहे, जिन वटि धन दौलत खां वधीक मोहबत में हिक ॿिए जे लाइ धड़कंदड़ दिलनि जा जज़्बा वधीक अहमियत रखनि था, जिन खे माया जी हबच न पर सुकून जी तलाश आहे, जेके फितरत तरफ़ मोटणु चाहिनि था। छा दुनिया में अहिड़नि माण्हुनि लाइ का गुंजाइश आहे? हीअ कहाणी हुई अदा अयाज़ गुल पंहिंवर जी। जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई हुजे त पोइ शेयर ज़रूरु कजो।